नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ गुल मोहम्मद हिंगोरो में पीपी जे अॻवान ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी 5वीं वरसी जे सिलसिले में एक शानदार तकरीब थी गुज़री है, जंहिंमें मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी याद में मुशायरो पिणु थी गुज़रियो है। पीपी अॻवान ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी 5वीं वरसी जे मौके ते थियल मुशायरे में खिपरो जे मशहूर शाइर मुमताज़ बोज़दार जामिन मोहम्मद बख्श राजड़, कसीम समेजो, हाजी खान अब्दुल हलीम दरस, इमाम बख्श मंगरियो, सोनो लाशारी, करीम दाद हिंगोरो, फ़कीर वली मोहम्मद हिंगोरो शाइरन में मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम के भरपूर भेटा पेश कंदे ज़बरदस्त खराजे तहसीन पेश कयो है। जॾहिं ते पीपी अॻवान जी 5वीं वरसी जे मौके ते मोहम्मद बख्श जामिन ऐं मोहम्मद जुमन कुंबर जीएम हिंगोरो ऐं ॿियनि पंहिंजे खिताब में चयो है त मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम हिकु सचो वफ़ादार ऐं दरगुज़र करण वारो इंसान हो। मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम कॾहिं बि कावड़ न कई, ग़रीबनि जी ॻाल्हि ध्यान सां ॿुधंदो हो। मखदूम कॾहिं बि असूलनि ते सौदेबाज़ी न कई है। वफ़ादार ऐं असूलनि ख़ातिर धन दौलत ऐं मिल्कियत खे ठुकरायो है, जंहिंजे करे अॼु बि मखदूमनि जो मान ऊंचो है। सब्र इंतहाओ को गरीब गुरबो रड़कंदो हो तो साईं उनखे गौर सां ॿुधंदा हुआ। हज़रत क़िबला मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं जी 5वीं वरसी जे हवाले सां अॼु प्रोग्राम ते बज़्म तालिबुल मौला जे मुशाइरे सां रखियो वियो आहे ॻोठ गुलमोहन हिंगोरो में। ये हर साल अलहमदिल्ला प्रोग्राम थींदो आहे। अॼु 5जो प्रोग्राम आहे। असांजा मुर्शिद कामिल हज़रत क़िबला मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं तमामु घणा महिरबान हुआ। हिते हज़रत क़िबला मुर्शिद मखदूम अमीन फ़हीम साईं रहमतुल्लाह अलैह जिन खे यादि करण लाइ गॾु थिया आहियूं। संदन 5वीं वरसी जे सिलसिले में ताज़ो संदन 5वीं वरसी 21 नवंबर ते थी गुज़री ऐं हिन महीने में खेनि यादि करण लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि पिया ऐं पाण नहायती आला शख़्सियत जा मालिक हुआ। संदन शख़्सियत में अनेक ख़ूबियूं हुयूं, जिन मां हिकिड़ी ख़ूबी हुई दरगुज़र। त माण्हुनि खे संदन वरसी ते खेनि यादि करे पाण में रंजिशूं अख़्तिलाफ़ जेके उहे दरगुज़र करे वरसी मल्हाई बि वञे। इन हवाले सां असीं वर्स कंदो था। इहो ॾींहुं असां लाइ हिकिड़ो यादगार ॾींहुं आहे। असीं निहायत अक़ीदत मां क़िबला मखदूम अमीन फ़हीम साईं जिन जे ख़िदमतुनि जे हवाले सां क़िबला साईं जिन खे ख़िराज तहसीन पेश था कयूं। क़िबला साईं ज़िंदगी जे जंहिं बि पहलू में विया उन में भरपूर नमूने सां निभायूं ऐं संदनि ख़िदमतूं शानदार रहियूं। बुज़ुर्गनि जूं वरसियूं या सालगिरहूं जेके आहिनि इहे मल्हाइणु तमामु हिकिड़ी सुठी रवायत आहे, पर बुज़ुर्गनि जे पैगाम ते अमल करणु ऐं उन ते वक़्तु गुज़ारणु, उन्हनि जी ज़िंदगी मंझां सबक़ हासिलु करणु इंसान जे लाइ हिकिड़ी वॾी नसीहत रहबरी ऐं रहनुमाई मिले थी। ही अॼोकी जेके वरसी आहे साईं क़िबला अमीन फ़हीम साहब जिन जे यादि में, त ही जेके प्रोग्राम ही जेके मेड़ाका ही गॾिजाणियूं जेके थियनि थियूं असांखे मुतहद करण जो सबक़ु ॾियनि थियूं। असीं पंहिंजो जेके बि रंजिशूं आहिनि इहे ख़तमु करे मुतहद थियूं ऐं जेके बि असांखे साईं जिन जेके सबक़ु ॾेई विया आहिनि उन्हनि ते बिल्कुलु तसल्ली सां ऐं यकीन दिल सां उन्हनि ते अमल करियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।